अस्सलाम वालेकुम। हिन महिल असां मौज़ू ॿुधायूं था त अल्लाह जे राह में माना पैसो कीअं ख़र्च कजे, कहिड़े लेवल सां कजे। दोस्तो उन ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तो, अल्लाह जे राह में जॾहिं पैसो ॾोकल ॾिजे त वाक़ुफ़ माण्हू खे न ॾिजे, अहिड़े माण्हू खे ॾिजे जेको वाक़ुफ़ न हुजे उन खे ॾिजे। अॼुकल्ह जो सिस्टम हीअं थी वियो आहे त को बि माण्हू अल्लाह जे राह में ॾिए थो त जल्दी फेसबुक ते फ़ोटू रखे ऐं माण्हुनि खे ॾसे थो त हीअ मूं अल्लाह जे राह में हे पैसा ॾिना आहिनि। इहे सरासर माना रिया आहे, ॾेखाव आहे, उहो क़बूल न आहे। दोस्तो, अहिड़ो कमु कयो जेको माना हिन हथ सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिन हथ सां ॾियो त हुन हथ खे ख़बर न पए, यानी सॼे हथ सां ॾियो त खॿे हथ खे ख़बर न पए त को अल्लाह जे राह में किथे कंहिं ॾिनो आहे। को माण्हू किथे अल्लाह जे राह में को मस्जिद ठाराए थो, को माना पंहिंजो मस्जिद ठाराए थो या दरगाह ते कमु कराए थो, त बि उते पंहिंजी तक़्तील लॻाए थो छॾे त जीअं मां फलाणो पुटु फलाणे जो फलाणे मूं हे ख़र्च कयो अल्लाह जे राह में। मुंहिंजा दोस्तो, इहो ॾेखाव में हलियो वेंदो, इहो बि माना सवाब में शुमार न आहे, ॾेखाव में आहे। अॼुकल्ह तव्हां ॾिसो था मीडिया ते ख़ासि करे थोरे लेवल सां जेके माण्हू थोरो ई ख़र्च कनि था, मगर उहो बि मीडिया ते ॾेई था छॾनि जीअं माण्हुनि खे ख़बर पए त मां हेॾो सखी आहियां। इहो सखी न आहे, इहो माण्हुनि खे ॾेखाव ख़ातिर करे थो, रिया ख़ातिर करे थो, इन जो हिते क़बूल न आहे। पर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻे माण्हू चवंदा हुआ त सिर्फ़ु मुला जेको आहे उन खे दुनिया जी लालच लोभ आहे ऐं उहो ई सिर्फ़ु पूॼा करे थो दुनिया जी, उहो ई तलब करे थो दुनिया जी। पर हिन महिल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सवाइ असुली फ़क़ीरनि जे बाक़ी सभु माण्हू हिन महिल लालच लोभ में काइजी पिया आहिनि। सिर्फ़ु तमा ऐं त तमा ऐं लालच लोभ अथनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहे बि कंहिंखे सही दॿ नथा ॾसनि, उहे बि कंहिंखे ईअं नथा चवनि त तव्हां मीडिया ते न ॾियो, कंहिं माना फेसबुक ते न ॾियो, जेको अल्लाह जे राह में ॾियो था लिकाए ॾियो। मगर हू बि लालच लोभ जे करे चवनि था त हिननि जो रवैयो अहिड़ो आहे जेको ॾेखाव ख़ातिर ॾियनि था ऐं मीडिया ते फ़ोटू कढी ऐं पोइ असांखे ॾियनि था त उन खे रोकनि नथा। पाण उन लालच लोभ जे करे उहे पैसा मीडिया ते ई माना ज़ाहिरी फ़ोटू कढाए बि वठनि था, मगर इहो नाजाइज़ आहे, सरासर ग़लति तरीक़ो आहे। छो त माना अल्लाह जे राह में जेको ॾिजे उहो लिकाए ॾिजे, हिन सॼे हथ सां ॾिजे, खॿे खे न ख़बर पए त इहे अल्लाह जे राह में जेको आहे उहो जेको जॾहिं बि तव्हां ॾींदा कयो त उहो कंहिं बि माण्हूअ खे ॾींदा कयो त उहो लिकाए ॾींदा कयो। ख़ासि करे त मां जेको तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ासि करे अहिड़े अणवाक़ुफ़ माण्हू खे ॾेई छॾियो जेको तव्हांजो वाक़ुफ़ ई न हुजे, जीअं तव्हांजे दिलि में को ग़लति गुमान पैदा न थिए त इहो मूं जेको ख़ैरात फलाणे खे ॾिनो हो उहो मूंखे ॾिसी मुंहिंजो एतिराम कंदो, याने वाक़ुफ़ न हूंदो त इहा दिलि में बि राय पैदा न थींदी। महिरबानी।